जजिस जी मुक़ररी वारो मामिलो आहे, ख़ासि तौर ते 26 तरमीम खां पोइ उन ते नज़र अचे पियो त वकील जेके आहिनि उहे बि विरहायल नज़र अचनि पिया। इवन जज साहिबान जेके आहिनि उहे बि विरहायल नज़र अचनि पिया। पॉलिटिकल पार्टियूं त ऑलरेडी उन्हनि जो त अलॻि अलॻि मौक़िफ़ आहे। ताज़ो जेको ही मामिलो थियो आहे, जुडिशल कमीशन में पाकिस्तान बार काउंसिल जो जेको नुमाइंदो आहे अख्तर हुसैन साहब, राति उन्हनि बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उन्हनि खे बि एतिराज़ आहे। असल में असांखे सम्झाईंदो त मामिलो आहे छा ऐं एतिराज़ जेके थियनि पिया उहे केतिरा जाइज़ आहिनि या उनमें केतिरो वज़न आहे? महिरबानी तव्हांजी जो तव्हां इनवाइट कयो मूंखे। इनफैक्ट आई एम एट सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद। मुंहिंजा हिते केसिस हूंदा आहिनि। बेसिकली आई एम फर्स्ट एडवोकेट सुप्रीम कोर्ट इन द हिस्ट्री ऑफ नवाब शाह सिंध। नवाब शाह बार एसोसिएशन जे पहिरें एडवोकेट सुप्रीम कोर्ट जी हैसियत सां हाणे जॾहिं आउं शिफ्ट थियो आहियां इस्लामाबाद में, त मां सुप्रीम कोर्ट ई डील कंदो आहियां इस्लामाबाद में। ऐं इन करे मां क्लोज़ आई आहे मुंहिंजी सुप्रीम कोर्ट जी करंट सिनारियो ऐं सिचुएशन ते। इनफैक्ट ही जेको इशू स्टार्ट थियो आहे जजिस जो ऐं वकीलनि जो ऐं हिकिड़ी जगह डिवीजन नज़र अचे पई, या हूअं त पहिरियां बि माज़ी में रही आहे, पर जॾहिं खां मखसूस निशस्तनि वारो जेको केस हो उन में जेको सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आई, त उन में आउट ऑफ द प्लीडिंग्स सुन्नी इताद काउंसिल जे पिटिशनर हुजण जे बावजूद तहरीक इंसाफ जे हक़ में जेको फ़ैसिलो आयो, त उन खां पोइ जेको पहिरियों टीवी जो इंटरव्यू मुंहिंजो थियो हो जियो न्यूज़, समा टीवी ऐं रोज़ न्यूज़ ते, त मूं हिकिड़ी पेशन गोई कई आई त नाउ the judgment will be answered with a tremendous powerful legislative attack. इन जजमेंट के लेजिस्लेटिव पावर यूज कंदे पार्लियामेंट अटैक कंदी। या मूं पेशन गोई कई जेका दुरुस्त साबित थई 26 तरमीम जी सूरत में। 26 तरमीम जी सूरत में जेको जजिस जी अपॉइंटमेंट या एलिवेशन जो प्रोसीजर आहे, उनखे जेकॾहिं आइन जी निगाह सां ॾिसजे त देयर इज नथिंग रॉन्ग इन इट। ओके, अवांखे लॻे थो त इहो बहितर तरीक़ो आहे। हा, हिकिड़ो एंगल आहे कॉन्स्टिट्यूशनल एंगल खे सां जे ॾिसूं था त देयर इज नथिंग रॉन्ग इन इट। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त व्हाट इज दी बैकग्राउंड एडवोकेट साहब, पर ॾिसूं था जेको लास्ट बि इजलास जुडिशल कमीशन जो, त उन मां मंसूर अली शाह साहब हुजनि, मुनीब अख्तर साहब हुजनि, एॾा सीनियर जज सुप्रीम कोर्ट जा, उहे वॉकआउट करे या बाइकाट करे उथी हलिया विया। उन्हनि खे बि एतिराज़ आहे। उहे चवंदा त पहिरें 26 तरमीम जो जेको केस लॻल आहे सुप्रीम कोर्ट में, उन ते फ़ैसिलो थिए, बाद में जजिस मुक़ररु थियनि। इहो जेको सवाल आहे तव्हांजो, उहो मां नेक्स्ट स्टेप में हिनखे आंसर कंदुसि। पहिरियों इहो थो चवां त 26 अमेंडमेंट में जेको प्रोसीजर आहे उहो पंहिंजी जॻह ते आइनी हिसाब सां दुरुस्त आहे, पर छो त 26 तरमीम इटसेल्फ इज कॉन्ट्रोवर्शियल। हाणे जेकॾहिं 26 अमेंडमेंट जो बैकग्राउंड ॾिसूं था त एलिगेशंस इहे आहिनि त इट इज नॉट अ फेयर अमेंडमेंट पास बाय द पार्लियामेंट, बल्कि ज़बरदस्ती धौंस धमकी ऐं प्रेशर ते इहा 26 तरमीम मंज़ूर कराई वई आहे। इहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे। हाणे जॾहिं उन खे चैलेंज थो कयो वञे सुप्रीम कोर्ट में त 26 आइनी तरमीम जेका आहे दरअसल गैर आइनी आहे ऐं अल्ट्रा वायरीस टू द कॉन्स्टिट्यूशन आहे, त इन में जेको हाणे तव्हां सवाल कयो त मंसूर अली शाह साहब ऐं मुनीब अख्तर साहब जा रिजर्वेशंस जेके आहिनि, उन्हनि खे वरी हाणे इट इज़ अ वेरी वेरी क्रूशल अपडेट त इन में जेको अख्तर हुसैन साहब जो इस्तीफ़ा ॾियणु आहे, उहो गवर्नमेंट जे कैंप खां निकिरी करे मंसूर अली शाह ऐं मुनीब अख्तर साहब जे कैंप में वञण वारी ॻाल्हि आहे। हाणे इन में मां हिकिड़ो इंतहाई इंडिपेंडेंट ऐं न्यूट्रल एनालिसिस कंदुसि, छो त मां मुंहिंजी 48 सालनि जी ज़िंदगी ऐं 25 सालनि जी वकालत में मुंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां को वास्तो न रहियो आहे। इन करे मां उहो एनालिसिस कंदुसि जेको टोटली न्यूट्रल हूंदो त 26 आइनी तरमीम जे लीगैलिटी और इलीगैलिटी इन जी फ़ैसिले थियण ताईं whatever the appointments or elevations made after or in the light of 26 amendment regarding the appointment of judges in High Court and Supreme Court, this is a very very dangerous issue.
ऐं इन में जेकॾहिं तव्हांखे सिंपली एज़ अ लेमैन तव्हांजे जेके ऑडियंस आहिनि उन्हनि खे सम्झायां त आम माण्हू बि सम्झी वेंदो. इट्स अ ग्रेट डिबेट, पर सिंपली तव्हांखे मां सम्झायां त जेकॾहिं अॻिते हली सुप्रीम कोर्ट आईनी 26 आईनी तरमीम खे नल एंड वाइड करार ॾिए थी, फर्ज़ कयूं था जेकॾहिं अॻिते हली सुप्रीम कोर्ट चवे थी त 26 आईनी तरमीम गैर आईनी आहे ऐं उनखे ख़तम था कयूं, त जेके 50 या 100 हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जा जज अपॉइंट थी विया ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस जेको अपॉइंट थियो सर, ॿियनि जी त ॻाल्हि छॾियो, चीफ जस्टिस साहब 26 तरमीम खां पोइ आया आहिनि. एग्जैक्टली. वरी इन खां अञा वधीक डेंजरस ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त the judgments which are passed by the high court judges and the supreme court judges and the chief justice of supreme court, if the 26th amendment is declared ultra vires to the constitution by supreme court, then what will be their fate? उन्हनि जो छा मुस्तक़बिल आहे, उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जूं ॻाल्हियूं. इन हिसाब सां न्यूट्रली जेकॾहिं ॾिसजे त बहितर इहो आहे त फर्स्ट ऑफ ऑल सुप्रीम कोर्ट मस्ट डिसाइड the legality of 26th amendment. उन खां पोइ इहे सभु जा सभु अपॉइंटमेंट्स ऐं इहे सभु जूं ॻाल्हियूं इंतहाई रीज़नेबल आहिनि ऐं इंतहाई लीगल आहिनि. अलबत्ता अख्तर हुसैन साहब कल्ह जेके इंटरव्यूज़ ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ऐं मुंहिंजी बि कुझु सलाम दुआ आहे, उन्हनि सां मुंहिंजा सुठा दोस्त बि आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो रिज़र्वेशन जेको सिंध हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट ऐं बलोचिस्तान हाई कोर्ट मां जेके जजिस ट्रांसफर थिया आहिनि अंडर आर्टिकल 200 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जेको प्रेसिडेंट खे अख्तियार ॾिए थो, उन ते सीरियस रिजर्वेशंस जो इज़हार कयो आहे. एंड दैट इज़ अ वेरी डेंजरस सिचुएशन फॉर द गवर्नमेंट.